Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सुप्रीम कोर्ट जाली बैंक अकाउंट्स केस में जवाबदार डॉक्टर दिनशा ऐं जमील बलोच जी ज़मानत वारी दरख़्वास्त नैब चेयरमैन खे तलब करण जो इशारो ॾेई छॾियो। नैब खे कानून ऐं शफ़ाफ़ नमूने सां ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो बि हुकुम। अदालत रिमार्क्स में चयो आहे त शहरनि जी आज़ादी ऐं बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ अदालत जी ज़िम्मेवारी आहे। नैब जी अॻभराई में नाकामी जी सूरत में नैब चेयरमैन ज़ाती हैसियत में पेश थिए। सिंध हाई कोर्ट में लापता शहरनि जी बाज़ियाबी लाइ वधीक हिकु दरख़्वास्त दाख़िल। IG सिंध, DG रेंजर्स घरू खाते ऐं ॿियनि खां जवाब तलब। अदालत लापता थियल शहरनि खे जल्द बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा बाज़ियाबी खे यकीनी बणाइण लाइ असराइता क़दम खणनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु हो त कराची में शहरी सलीम, इफ़्तिख़ार ऐं ॿियनि खे सादा कपिड़ा पहिरियल माण्हू अग़वा करे विया हुआ। सखर में NRRC कोर्ट यूटिलिटी कॉर्पोरेशन में डेली वेजिस ते भर्ती थियल 27 मुलाज़िमनि खे पको करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुलाज़िमनि जे वकील जो चवणु आहे त अदालत डेली वेजिस मुलाज़िमनि खे 2008 खां बेनिफिट ॾियण जो बि हुकुम ॾिनो आहे। मुलाज़िमनि तरफ़ां पको न करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राबितो कयो वियो हो। मुल्क में कोरोना वायरस वधीक 71 इंसानी जानियूं गिड़काए छॾियूं। मजमूई अंग 9080 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 2545 नवां केस बि साम्हूं आया। NCOC मूजिबि कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 6.34% रही। कराची में सभ खां वधीक 16.59% रिकॉर्ड। सिंध हाई कोर्ट में हवेलिया जहाज़ हादसे केस में सिविल एविएशन अथॉरिटी रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत पारां PIA खे दरख़्वास्त ते दस्तावेज़नि ते बि जवाब जमा कराइण जो हुकुम। डायरेक्टर टेक्निकल, CAA ऐं ॿिया अमलदार ईंदड़ ॿुधणी ते तलब। ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी गॾियल अरब इमारतुनि जे 2 ॾींहनि जे दौरे ते रवानो। शाह महमूद कुरैशी इमाराती क़यादत सां मुलाक़ात दौरान इलाक़ाई मामलनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि शोबनि ते ॻाल्हियूं कयूं। घोटकी जिले के रावंती जे वडेरे महराब शर एवज़ नौजवान अब्दुल्ला शर के 3 सालनि ताईं जेल में बंद रखण ते 2 इंस्पेक्टर्स सूदो 17 अहलकारनि जूं नौकरियूं तेल। इंस्पेक्टर मजीद आराई, काइमदीन सूमरो ऐं सब इंस्पेक्टर जबार महर सूदो 2 जी बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी। बरतरफ़ थियल अहलकारनि में अहलकार साजिद दायो, रशीद थईम, ASI मुख्तियार मीरानी, बशीर आराई ऐं ॿिया शामिल। पुलिस नौजवान अब्दुल्ला शर के बेगुनाह गिरफ़्तार करे 3 सालनि ताईं जेल में बंद रखियो हो। सिंध हाई कोर्ट जी चीफ जस्टिस 1 साल अॻु नोटिस वठी नौजवान खे आज़ाद करे छॾियो हो। पुलिस ॾोहनि में घुर्बल जवाबदार महराब शर खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो। मटियारी में ज़िले इंतज़ामिया कोरोना वायरस की पखेड़ जो जवाब ॾियणाए एहसास कफ़ालत सेंटर बंद करे छॾिया। सेहत खाते डिप्टी कमिश्नर के स्मार्ट लॉकडाउन की सिफारिश कई हुई। DC जी पधराई मूजिबि ज़िले में रुगो हाला वारो सेंटर खोलण की इजाज़त हूंदी। सेंटर बंद थियण सबबि मुस्तहिक औरतूं दरबदर।